ज़िले घोटकी जे हेडक्वार्टर मीरपुर माथिलो शहर जे सूमरा कॉलोनी में मुबैना तौर फहाशी जो अड्डो हलाईंदड़ औरत साइमा बिरोही पारां ज़ोहेब जतोई ते लगायल इल्ज़ाम खे ज़ोहेब जतोई जे वालिद ऐं पाड़ेसरनि क़ौमी हक़ीक़त मीरपुर माथिलो ऑफिस पहुची एहतजाज रिकॉर्ड कराईंदे बेबुनियाद करार ॾिनो। असांखे जेको मुंहिंजी नंढड़ी खे बार तंग था करनि, असांखे नंबर ॾे, असांखे फ़ोन जो नंबर ॾे, बार तंग करनि था। मुंहिंजे नंढड़े खे हिकु दफ़े कुटियो, नटा फाड़िया अथनि ऐं ॿिए दफ़े बि मुंहिंजे नंढड़े खे कुटियो अथनि। नंढड़ी मुंहिंजी छॾाइण वई आहे, हुनजी छोकिरी सां बदतमीज़ी कई आहे, हुनजे पुट बि हुनजी बदतमीज़ी। ख़ाली जान में गीले वञनि था। मूंखे इहा तमीज़ त न आहे, न्याणी आहे। मुंहिंजा कपिड़ा फाड़िया अथनि, भले तव्हां ॾिसो। असांजा कपिड़ा फाड़िया अथनि, मुंहिंजो इंसाफ़ मूंखे नथो मिले। हुननि क़ौमी हक़ीक़त सां ॻाल्हाईंदे चयो त असां शरीफ़ शहरी आहियूं। असांजे पाड़े में किराए जी जॻह में रहंदड़ औरत मुसम्मात साइमा बिरोही पंहिंजे जवान धीरुनि सां गॾु अकेली रहंदी आहे, जेका राति जे टाइम ग़लति माण्हुनि खे पंहिंजे घर में घुराए फहाशी जो अड्डो हलाए थी। भाऊ, तव्हांजो नालो छा आहे? असल हक़ीक़त छा आहे? असां इंसी कटण लाइ विया आहियूं मीरपुर माथिले थाणे ते। वॾो मुंशी असांजी इंसी कटण लाइ आ करे माई सां 15 मिंट मूंखे घुराई, वरी कलाकु वठी वियो माई खे मथे कमरे में, उनखे थधा पतो पिया कृषि वजह से कटे छॾियईं। हे इंसाफ़ आहे मीरपुर माथिले थाणे जो डेगारी वॾे मुंशी जो। मुंहिंजो पुटु कल्ह वठी गिरफ़्तार आहे, उहो ज़ाहिर न आहे, अॼु उहो गुम थी वियो आहे। उहो कारी कामण जो मरीज़ आहे, उनजी 14 साल उमिरि आहे, 8 दर्जे पढ़ंदो आहे। भाऊ, माई अमां ते एनसी छो दाख़िल कराई आहे? माई तो मूंखे न कढो, मां हिते वेंदमि, मां ख़िलाफ़ करे था, मां तव्हांजे ख़िलाफ़ वेंदमि। उहा उघाड़ी आहे, बेया औरत आहे, उन जेको बर्द त आहे कोन। उन 3 औरतां पाण हिकु चंडी औरत आहे, उनखे हिकिड़ी बसि वधी आहे, असांखे वरी परेशान कयो आहे। असांखे 40 साल थी वियो आहे हिन शहर में रहूं था। असां सां अहिड़ो को वाक़ियो न थियो आहे। असांखे हर दोस्त चवनि था त तव्हां सां इहो मसइलो कीअं थियो आहे। असां इस तरह माण्हू शरीफ़ कारोबारी ऐं माई सां गिची पहुची वई आहे। असां हाणे इंसाफ़ SP साहिब खां, मीरपुर माथे जी कोर्ट जज साहिब खां असांखे इंसाफ़ ॾियो। असांखे हिन चंडी बला मां जान छॾायो, असांखे रोज़ी करण जो। असां परेशान थी विया आहियूं। माई हिकिड़ी आले नाला उनजी लेसण कहिड़ी बला जो अथसि, उनखे कंहिंजो ख़ौफ़ बि न आहे। कॾहिं चवंदी आहे मां शिकारपुर जी बिरोहिण रड़कणे जी आहियां, जेकाबाद जी आहियां, कॾहिं चवंदी आहे मां सखर जी आहियां। असांजी गिची पहुची वई आहे, असांजी जान छॾायो, असांखे परेशान आहे। बसि गुज़िरियल 15-20 ॾींहंनि खां असांजो जीअण जंजाल थी वियो आहे, ठीकु आहे न। कोई फहाशी अड्डा आहिनि, बासर माण्हुनि जो को हथ आहे या कुझु बि आहे, ठीकु आहे न। वो हिकु औरत थी करे असां खाते आसमा साइमा या आसमा असांखे ज़रूरी तफ़सीस कंहिं शइ न कई आहे। असांजे घर जे साम्हूं अहिड़े क़िस्म जा बासर, असांजे पंहिंजे इलाइक़े जा माण्हू घुमी फिरी अचनि पिया, हेॾो अचनि पिया, कुझु बासर माण्हुनि जो हथ आहे या कुझु बि आहे। हिकु औरत थी करे जेकी किराए ते वेठी आहे, उहा खातेदारनि खे धमकी ॾिए थी त मां तव्हांखे हीअं करे छॾींदसि, मां तव्हांखे हीअं करे छॾींदसि। त ज़ाहिर ॻाल्हि आहे, उन वटि कोई अहिड़ी क़िस्म जी को बासर माण्हुनि जो हथ आहे या कुझु बि आहे। असां कुझु बि आहे, उन्हनि जा पंहिंजा अफेयर आहिनि। असांखे इहा अपील कयूं था त उनखे पंहिंजो हितों रुख़्सती करनि, असांजे पाड़े में उहो लॾी ॾियनि त बहितर आहे। पहिरियां गुज़िरियल सालनि खां तक़रीबन 2-3 साल थी चुकिया आहिनि, जेके अलॻि अलॻि जॻहियुनि ते रही आहे। इन फ़हाशी अॾनि जे करे, इन पंहिंजे ख़्वाहिशमंदनि जे हिसाब सां, त इनखे किथे महीनो रहे थी, किथे 15 ॾींहं रहे थी, किथे 2 महीना कढे थी। इन चक्रनि जे करे हर अॼुकल्ह माण्हू इज़तदार आहे। असां पाण इज़तदार आहे इंसानूं, इन असां हिन खां तंग थी सघूं। असांखे इन गंदी बला खां जेको असां पाण कारोबारी माण्हू सॼो ॾींहुं निकिरी वञूं, शाम जो असांखे इन ॻाल्हि न कावड़ लॻे थी, असांजे दर जो अची दरवाज़ो खड़काइनि था। कुझु अहिड़ा लोग आया जेके असांजे दरवाज़े जो खड़कायूं त बाबा हे ॻाल्हि तव्हां वटि आहे छा। इन्हनि लाइ असां वियासीं थाणे ते। बाबा हीअ असांजे लाइ जेका मुसीबत बणिजी वई आहे, त बराए महिरबानी करे असांखे लॾायो वञे। उनजे बावजूदि उन्हनि जा माण्हुनि खे गिरफ़्तार करण जे बावजूदि असांजो छोकिरो गिरफ़्तार कयो अथऊं, जेको कारे कामण जो मरीज़ आहे। उनखे मेडिसन तक बि ॾियण न ॾिनी अथऊं ऐं ख़बर न आहे काॾे किथां कारे न कयो अथऊं। ऐं 8वीं क्लास जो शागिर्द आहे। उहा इल्ज़ाम इहो हणे थी, छोकिरो असांजो चुंबड़ियो आहे, छोकिरो असांजो नंबर वठंदो आहे ऐं छोकिरे असांजा कपिड़ा फाड़िया आहिनि। कल्ह उहा थाणे ते जेकी वई, चई कपिड़ा फाड़िया अथऊं। हाणे नंढड़ो 8वीं क्लासनि जो शागिर्द छा उन घुरंदो यार। जंहिंजी रिपोर्ट असां मीरपुर माथिलो थाणे ते ॾिनी आहे, पर बदकिस्मती सां पुलिस एक्शन खणण बजाए असांजे नौजवान ज़ोहेब जतोई खे खंभे गुम करे छॾियो आहे। हुननि SSP घोटकी, DIG सखर ऐं IG सिंध खां मुतालबो कयो त ख़ुदारा असां सां इंसाफ़ करे फहाशी जो अड्डो हलाईंदड़ औरत ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। कैमरामैन मुबशिर राहिब सां गॾु पीर राहिब, क़ौमी हक़ीक़त, मीरपुर माथिलो।